अस्सी मत खसी, अस्सी अस्सी मत खसी खसी, अस्सी अस्सी मत खसी खसी, अस्सी 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 मत खसी खसी। पीरिया में था इश्क कमाइन, असरन में था पान फराइन। पापा कानवाई दुहल वजाइन, बड़े वरन जो निंद्र फिटाइन। गल आहे केड़ी कसी कसी, अस्सी 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 मत खसी खसी, अस्सी मत खसी, अस्सी मत खसी। पापा चईस चईस फकीर के सामान मोटाए दे, किथे उन फकीर जी पिट न लगी वनेस। पैसा वठी दुआ कयई उहा न लगी त मुफ्त में इन्हे जी पिट कीअं लगंदी। छोरा जे आहे प्यारे खान जो पुट तो सामान हिन के न ॾिजाए। नांग वाला जी मौसम लगी पई आहे, किथे को जीत न कखे विजे बाबे के। अदी भले नांग नंगे बाबा के, पो जेका नांग सा थींदी न वो पूरो गोठ ॾिसंदो। चोर जो कम ना है बाबा, जेकर न चोर अचे हां अल्लाह तलह बुहारे हलियो वञे हां, मासी हूरा जी तस्वीर चोर छा कंदो। अस्सी मत खसी, अस्सी मत खसी। तुमदार मखणा जी कया भोतार असल मक्खन लगाए। तुमदार मखणा यार एकड़ी सलाह दे। भोतार बाबा मुझी केड़ी औकात कि भोतार के मां सलाह दिया असल मक्खन लगाए। तुमदार सियाणा चई विया त सलाह बूढ़े साहब करे। भोतार बाबा मुझी मिसाल तो फुटड़ जे बूटे जी आहे, जंहिंखे खपे असल पाड़ा पटे उछले छले मक्खन लगाए। न न न कमदार मखणा न यार, तू पाण खे बेपाड़ो न समझ। तू चनेसर खाने जो कमदार आहीं, तुंहिंजूं पाड़ो पाताल ताईं आहिनि। सदको वञई भोतार, इहे त तव्हांजूं भलायूं आहिनि, असल मक्खन लगाए। कमदार मखण मुंहिंजो ख़्यालु आहे त पुट दोदे खे हिन दफ़े इलेक्शन में न ॿियारजे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? भोतार बाबा पंहिंजो राज त सॼो पाण खे वोट ॾींदो, पर आस पास वारा अची हली वोट ॾींदा मक्खन लगाए। भोतार बाबा हाँ छा पिया सोचो भोतार, असल मक्खन लगाए। कमदार मखणा पुट दोदा खान कराची खां अचे न, तू उनखे सम्झा इलेक्शन जो सोचे। या भाॼी हाण भी कटजे, मूंखे कम सां वञणो हुयो, मूंखे देर थी वई आहे। अदा इनमें मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे? बाबो वठी देर सां आयो। अदी बाबे ऐं चाचे खे अलाह सम्झ ॾे, बाक़ी असां औलाद खां चढ़ियल आहियूं। अदी वॾी ॻाल्हि पई करे त उते चाचो बि वेल कयूं वेठो आहे, थोरी घणी ॻाल्हि तां मिणन वारी मशीन चालू कयूं वेठो आहे। थारा अंदर जा कारा काॾे में किथे आ? चाचा छा थियो? छा कयो बाबे? छा थियो आहे? मूंसां जेको किस करे आयो आ कोन छॾींदोसि। छा थियो? ढोलण खे मारे आयो छा? ढोलण खे मारे छॾिया,
त माफ़ कया सा उन मुझी महबूबा मिठड़ी जी तस्वीर चोरी कया। चाचा कसम सां सॼी रात बाबे खे सौ ते बुखार हुयो। सुबुह जो ज़ोरी सवड़ मां कढी डॉक्टर ॾे मोकिलियो अथमि। बुद्धि छॾियो, पीउ जे मथां इहे अचाया कख न रखो। बाबो कहिड़ो असांजे मथां छपर छा आहे जेको उन ते कख रखंदासीं? जेसिताईं इहो तव्हांजो पीउ ठारो अंतर जो कारो मूंखे पंहिंजी महबूबा जी तस्वीर मोटाए न ॾींदो तेसिताईं कोन छॾींदोसांसि। जे न मोटायई त मां वॾेरे ॾे हलियो वेंदुसि। चाचा हथ तो ॿधी रईस ॾे न वञा, न त खल लाइ ईअं ओताग ते टंगंदोसि जीअं होटलुनि ते मुर्गी टंगी पई हूंदी आहे। छो मूंखे टंगींदो? मां कहिड़ो कसूर कयो आहे? मासी होरा कराची वारे बंगले ते उन नंढे रईस खे दाह ॾिनी आहे त इहे ॿई छिछोरा पोड़ा मूंखे तंग था कनि। अरे हूर मुंहिंजी न इन पिणे ठारे जी दाह खणी वई हूंदी। हूरा जी हिन प्यारे सां मोहबत आहे। त पोइ वञ या रईस सां ॻाल्हि कर, बाक़ी मारे पीउ ॾे का तस्वीर न आहे। कन खोले ॿुधी छॾियो, मां हाणे वञा थो। जे पिणे ठारो मिलियो त तव्हांजो नालो इन यतीमनि जी लिस्ट में हूंदो। हा खुलियो खुलायो चई थो वञा। प्यारो को ईअं न आहे, प्यारो सचो आशिक आहे उरा जो। ओदा ॾिसी थो न अञा ताईं मानी न आंदी अथनि। मां शाम वारी अतीअ खे सेखत ॾींदोसां, विच में न अचिजांइ। हाँ चरियो थियो आई या न्याणी खे सेखत ॾींदे? अरे सुबुह 3 पापा खाधा अथई, 2 पराठा खाधा अथई, पेट में गई बात अथई छा? सॼो ॾींहुं कमु था कयूं, बुख त लॻंदी न। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वरियाम खान जो ख़ैर। ई शादी जो कार्ड ॾियणो हो, जे हिते क़बूल कयो त ठीकु आहे, न त पोइ शाम वरी घर ॾेई वञा। चाचा जो हाल ॿई शादी पिया कयो छा? जो रण पुट वॾो मज़ाक कयई। ही भला उमिरि थी मुंहिंजी शादी करण जी। अलाए बापो ऐं चाचो त असुल संतरो मथुदा अथनि। बाबा तूं इहो कार्ड खणी वञी कंहिं ॿिए ॻोठारे खे ॾे, असांखे सॾ ईअं ई क़बूल आहे। इन जा सॾ भरजो, बाक़ी मुंहिंजी शादी न कजो। अरे हाणे रत न कर, तुंहिंजो बि भत कंदासीं। बाबा वरियम पोइ असां हाणे हलूं था। बाक़ी छा पा हथ जा पैसा वठंदे या? चङो असां हलूं था, बाबो जी भत ते ॾिजांइ। थोरा सफ़ा को बेखला कोन मत करे कम कर, ॻाल्हाइण बि कोन थो अचे। जो इन चमड़े खे बंदूक ठोकिया या पंहिंजो पाण खे बंदूक सां मारे छॾिया। बाबा एॾो न चिड़। घणो न सोच, ब्लड प्रेशर न चढ़ी वञे। बंदूक खणी असांजे घर में गिड़ियो आहे ऐं वरो सजड़ो कान उन हे जहिड़ो छॾे ॾिनोसीं। मां त पंहिंजो पाण खे कभू कान सम्झंदो आहे। धूड़ पई अथसि बूथ में। बाबा चाचे सां जे विड़े आ त भला ॻोठ वारा अधे खे चङो सम्झणा। हू असांजे घर में बंदूक खणी असांखे मारण आयो ऐं पुटो सजड़ो धूड़ पई अथसि बूथ में। बाबा बंदूक खणी आयो, कंहिंखे हयई त कोन न जो तूं वहलूर पियो थो वञी। जहां त हणी बि कठिया अचे सजणो त ॿई ॼणा वञूं था गॾिजी थाणे ते करायूंसि था केस। हाणे बस कर बाबा, मुड़ी वञ। ॿुधो नथी त जेको मुड़ियो सो जुड़ियो। बाबे खे छा थियो आहे? धूड़ पई आहे बाप खे छा थियो आहे? चाचे सां झेड़ो करण थो वञी। तोखे मूं मना कई हुई न त इहा ॻाल्हि बाबे सां न कजां। अदा मूंखां निकिरी वई। अरे बंदूक सुधो ॿधी विहारी सां घर में ॿधी सां ठुल सां करायूंसि हाणे थाणे यानी लाकअप में बंदि। पीउ जे भाउ खे पुलिस हवाले कयां ऐं ॻोठ वारा वाह वाह चवंदा न छो जी पीरी में बताल थी बाबा। अरे वाह पुट बलाड़े बंदूक तुंहिंजा धक्का हुआ। अरे वाह पंहिंजो जो पेट में सूर में हाल सोनीअ जो
इहो न तॾहिं अखर बि कोन थो चई पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो इहा तुम्हारी जेका सुहिणी आहे न मन मोहिणी इहा कुंवार बणिजी हिन घर में हरगिज़ कान आई थी न को शमा ढोलूअ जी कुंवार बणिजी सम्झी न ॾिजां पंहिंजी धीअ खे हिन घर में कुंवारो विहारे वेठो हुजे अधी जवान थी आहे घर में विहारे वेठो हुयसि इहो सुठो कमु आहे ईअं न अदा न चओ बाबा खे जीअं जलींदे न तीअं अगरो थींदो अधी मूं तौबा कई हिन खे सम्झाइण रिढनि जे अॻियां रबाब वॼाइण जी मिसल आहे अधी तूं बि न रोकीन भले पाण में विड़ी ढांगा थी पुट हिकिड़ो शर्त आहे जेकॾहिं ॿाहूं ॿधी तॾे ते अची माफ़ी वठी वञनि पोइ हर ॻाल्हि माफ़ न त साल ई पैदा नथो थिए जहिड़ो छॾियानि अधी हुनजो मुड़ुस आया हुआ अधे सॼण खां ॿाहूं ॿधी माफ़ी वठी विया आहिनि हाँ हलो छा यादि कर इहा ग़लती माफ़ था पर रचे कॾहिं न वरी मां अगर खीर हुजे त ठीकु आहे अली मोहम्मद सरे वाला जे घर खीर वठी मुंहिंजो चाह पिया जल्दी कर मत खसी मत खसी ये ना बोला सजड़न जी बोला मुझे ख्याल में यो जिन गोलो सजड़न जी गोला क्यों करे मां साथ शुरुआत जी बोली हुआ तो होगी हुआ जोगी मकबूली मां साथ भेड़ मां अची वयस अस्सलाम वालेकुम चाचा वालेकुम सलाम बिस्मिल्लाह कया पेनी भेड़ के इहो छोरो भी कोन सुधरियो शादी कराई कोन थो अगे ही गुलामी जो गड्ढो बणजी वियो अरे पो ही के छो न तो ओ बा अज मूते वजन आ अज हींक खड़ी तू कर पेंजी सोट सा सामान खणाए आयो वा ऐं इने में गुलाम थी वियो शाबाश थई चाचा मुसा किरकिर न कयो छोरे का लहरायो गंठे ये सूर न चेल में पेजी वने से अदा इने गंढ के लाए खट ते रख हा भाई खुशी में गाली विसरी रखा दो भेण इने गंढ में छा खणी आई अदी इन्ही में धोइण वारियूं रलियूं आहिनि असां वटि पाणी कोन हो सोचियम त अदी वटि वञी धोई थी अचां अवा भाई खट ते वेही कचहरी कयो इहो कम है ढोलण करे ॾींदव बाबा दे हाल वाला मुझे मथा आयो बीठो ही भला कंहिंजी मदद कयम वॾी ग़लती कयम ईअं न चाचा साईं तव्हां त ख़ुशि आहियो न हा हा ख़ैर लॻो पियो आहे भेण हल त हली रलियूं धोऊं वरी ॾींहुं गरम थी वेंदो न भाॼाई मां रुगो खणी ॾींदोसांव धोइजो पाण मां कुझु कोन थो चवां तूं धिक कम खे संग जे आसरे ते धोई दे ने पंहिंजे चाचे जा सहुरे जा कपड़ा बि इन्हनि खे चाचा भली केॾी बि ॼाड़ी हण पर मुंहिंजे पीउ जो नालो विच में न वठ इने ठारे अंदर जे कारे जो नालो केरु वठंदो केरु पंहिंजी सिपान पली तुकंदो अदी ॾिस चाचो ॾिस बाबे जे नाले छा थो चए सोटे बाबे जी दिल में न कर बाबे के बकवास करण जी आदत ए बूट खणी इन कारे में थपे बूथी बूथ कुटियाए तू पंहिंजे पीउ जे लाइ ईअं थो चए सुधरियल निर्जी आहियां दिल ते पत्थर रखी तॾहिं त हिन घर में रही पई न त हिननि सां केरु पुॼंदो हल त पाण हली रलियूं धोऊं गुलाब भेण सोणी काॾे वई आहे उहा वई आहे मासी फाफल जे घर चङो भला रलियूं धोऊं तव्हां हलो मां खणी थो अचां
हालत ॾिसो पुट जी जीअं न स्टेशन जो कूली ईअं सामान खयो भॻो वेंदो आहे त स्टेशन त मूं लथो थो वञे। भेण वॾी ख़ुशि त हुई? हाँ दा खुश हुई। ऐं चाचो? चाचो भी घर में ही हो। तोखे ॾिसी ख़ुशि त वॾो थियो हूंदो? अदा टोकी थो न? न भेण पुछां थो। तू त विंदो आई न सब सुधा थी वो चाचे जे बारे में मुखा छो तो पुछी? खैर छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। चाचे मखण वारी धीअ कोयल तोसां गॾु हली हुई न? वो मूंसां गॾु न हुई। चाचो मखणू पियो चवे त हुरां जे घर गेबात में वठिजी वई आहे। मालिक साईं वेचारी खे पनाह में रखे। चाचो मखणू चवे पियो त छोकिरीअ चयो आहे त उन हुरां जे घर में जिन ॾिठो आहे। अदा बाबो भी रोज वञे थो मासी हुरां जे घर, हुनखे भी रोके छॾ। अदी चाचो ऐं बाबो पाण गेबात आहिनि, उन्हनि खे गेबात कुझु कोन कंदी। तूं वञी हुनखे पुछी अचु। मां वञा थो शहर, मूंखे देरि थी। ठीकु आहे अदा, मां घर जो कमकार लाहे पोइ चकर ॾेई थी अचांसि। ठीकु आहे। हिनखे कहिड़ो लाचार हो हुरां जे खाली घर में वञण जो। बाबा अदी जिया बाहर आया तीअं रड़ियूं कंदी पई अचे ऐं वॾा वॾा साह खणंदी पई अचे पई। मूंखे रुगो इहो सम्झ में आयो त अदी ईअं पई चए त हुरां जे घर में जिन आहे, हुरां जे घर में जिन आहे। वॾा चवंदा आहिनि खाली घर में ऐं अकेले वण में गेबात रहंदी आहे, साब मखण लॻाए। मूंखे मारे छॾींदो, मूंखे मारे छॾींदो, मूंखे लिकायो लिकायो मूंखे। कुझु कोन थींदो मुंहिंजी मिठड़ी भेण, कुझु कोन थींदो। होड़ा ई तो होड़ा। इहा निभागी हिते हुई त हुनजे छोरनि मुंहिंजे औलाद खे तंग पे कयो, ऐं जे हिते न आहे त हुनजे मुड़ुस जा जिन सभिनी खे तंग पिया कनि मखण लॻाए। बाबा मासी हुरां जे बारे में कुझु न चओ, ईअं न थिए उनजो मुड़ुस जो जिन असांजे पासे में बीठो हुजे। फ़कीर साईं असां तुंहिंजा मदा न आहियूं, द्रोही अथई हज़रत सुलेमान जी, टारो कजां बेड़ी टारो कजां त मखण लॻाए। वारो का दरवाज़ा बंद करिया जिनी तो मुंह ते मेट लगल त। अदी कुछ कोन थींदो, हिम्मत कर, मुर्शिद के याद कर। अच्छा वो जने असांजे मुर्शिद का मथे आ जा। वो माने के खाब समझी विसारे छॾ, अलाह साणी थींदे मखण लॻाए। बाबा मस्जिद में पत्थर खणिया, मासूमन का सलाद पढ़ायूं, मिठी कुनी ॿारनि खे खाराए, भेण खे छंड हणायूं। मां वञा तो, वॾी भेण खे अकेलो न छॾजाए, बस मां वञी मोटा तो असुल मखण लॻाए। बाबा मोटण जी कजाए। हाँ हाँ बाबा जल्दी अच जाए। सुना साईं केॾां पिया वञो? तुंहिंजो को कम मां काॾे बि वञा, मुंहिंजी मर्ज़ी। सुणी मुंहिंजी एतिरी मर्ज़ी न आहे त तोखां पुछी सघां, आ तुंहिंजे थियण वारो। बस बस अॻिते कुझु न चवजांइ, वई हुयसि मासी साबुल जे घर। सुठी ॻाल्हि आहे सुणी, पर हिन ॻोठ में असांजो बि घर आहे। तव्हांजे घर अचां थी त बाबे जी गिला ॿुधणी थी पए, जेकॾहिं मोटी घर वञा थी त बाबा जा धड़का ॿुधणा था पवनि। सुणी दुआ कर त ही ॿई भाउर हिकु थी वञनि, त असांजो हिकु थियणु इलाही मुश्किल आहे। सोठ अलाह मूं उमेदूं न लाए, हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो असां ॿई हिकु थी वेंदासीं। सुणी थोरो नेण खणी निहार त सही। छो जो तुंहिंजे नेणनि में मुंहिंजो अक्स नज़र ईंदो आहे, ईअं लॻंदो आहे त मुंहिंजो रूह ने में क़ैद आहे ऐं आऊं खाली बुत। चङो हाणे बुत बणिजी अॻियां न बि त मां वञा, रास्तो छॾ। ठीकु आहे सुणी, दीदार थी वियो, हिन किस्त में एतिरो ई सही। भेण तुंहिंजी तबियत सही आहे न? हाँ भेण तबियत त सही आहे मुंहिंजी। भेण हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हाँ भेण पुछ। तू मासी हुरा जे घर छो वई हुई? मां वियसि पे सूमल जे घर, पर रस्ते में न मूंखे अदा ढोलण मिलियो। पोइ छा थियो? अदी पोइ उन मूंखे ॿुधायो त मासी हुरा ऐं मां साथ अल्लड़ ऐं वल्लड़ मोटी आया आई बल्लू जो ॿुधी भेण मां त ख़ुशी मां मापा ई कोन। अल्लण जो या मां साथ वलण जो? हल मां कोन थी ॿुधाई, मिल्की माकोड़ी तोखे त ॻाल्हि ॿुधाइणी अजाई आहे। हल बाहि ॾे वलण खे,
कोन थी नालो वठां तुंहिंजे वलण जो। अॻिते ॻाल्हि कर। सदको वञा मां पंहिंजे वलण तां। छो थी मुंहिंजे वलण खे भाए ॾी? हल हाणे मूंसां न ॻाल्हाइजां मिल्की माकुड़ी। किटिया मुंहिंजी तोसां। अदी मां सात वलण खे भेण खां मिठो थी करी। हा मूंखे आहे हू मिठो, साह खां बि वधि मिठो आहे। ऐं तूं मिल्की माकोड़ी मूंखे कोन ई मिठी। भेण ई तॾहिं थोड़ी थोड़ी मिठी आई। कसम मथे ई नहीं मिठे माण्हू जो। अॻिते ॻाल्हि त कर। अदी जीअं मूंखे अधे ढोलण ॿुधायो न, मां वती मासी होरनि जे घर भॻियसि। उते ॾिठमि कारो हिकिड़ो जिन वेठो। कर गोला उनखे ॾिसी मां त पोइ ते भॼी वियमि। बाबा माफ़ कजो बाबा, अचण में थोड़ी देर थी वई। असल मक्खण लॻाए। बाबा रईस जे कम सां शेर वियो आहे छा? न धीअ, अॻे ॻोठ में फ़क़ीर जो ॾसु मिलियो। कोयल ला पाणी पढ़ाइण वियोसि, मक्खण लॻाए। बाबा माण्हू हिन दौर में न्याणियूं था पढ़ाइनि ऐं तव्हां हाणे ताईं पाणी था पढ़ायो। अम्मा थोरो समझी ॻाल्हाए। वॾो पोतल फ़क़ीर आहे, असल मक्खण लॻाए। कुझु थी न पवई। चंड ते या सिज ते? इन ॻाल्हि खे मज़ाक न समझो। मक्खण लॻाए। साईं जे मट जो पाणी पियारियो आहे तुंहिंजी शहज़ादी धीउ खे। हाणे बिल्कुलु ठीकु आहे, मक्खण लॻाए। हा मुंहिंजा बचड़ा। जी बाबा। मालिक साईं तूं ऐसा न करे छॾिया न मक्खण ते, असल मक्खण लॻाए। अचे वठ सरकार, आधी रात जो भी चांहि थो पीए। चांहि जो कोपड़ो तैयार करण लाइ चयो मैं, कहिड़ो तोखे खाटी लाइ चयो मैं। तुंहिंजो वस पुॼे त इहो कमु बि मूंखां कराई। बस हाणे काकड़ो न हण, सभिनी जी निंड फिटाईंदे छा? कुदरत जंहिंजी फिटाए उन्ही जी माण्हू छा फिटाईंदा। अजाई पाणी त प्यार जाए। अॼु निंड लाइ छो नथी अचे? निंड नथी अचे या कोप में अखियूं विझो वेठो आहीं? आहे वधीक त इनकार कोन कंदुसि, बाक़ी जे नथा ॾियो त नियत अथव। हिकिड़े आघर सागर बची आ त ॾींस विझे न वीलो पेट में। हिकिड़ो ई कोप ठाहियो हम, ॿी कान्हे का। अजाई खाली कोप अधे खे खणी ॾे, अधो अधु था कयूं। हाणे भाइरनि जा कहिड़ा लेखा। हा साईं, वॾी मूंसां मोहबत अथई। इहो चांहि जो कोप ॾिठो अथई, इहो अची अख में पियो अथई। दे इहो कोप। ॾींस विझे न पेट में सूर। छोरी ॾिनी रही पेट में सूर वरी कहिड़ो विझंदो। ओदा वॾो को सखी ये हाल हाल चाह पीअण लाइ ॾिनी अथई, अख में विझण लाइ। काकड़ो आलो करे सुम्ही पओ, ॼाए न सौंटो सिर वारो। ओदा बाबे खे भला को नकुली नोट हणियो आहे छा? बेगा वक़्तु पे थो चेक करे। नोट न आहे, इन घोट जे हथ में मासी हूरा जी कार्ड जी कापी आहे। पीढ़ीअ में अची वायूं बताल थियूंदसि। ढोलण ओबा ॾीस ॾीस ते हुल करे सॼो ॻोठ मथे ते कंदो। ओबा ॾीस। अरे मुंहिंजी हुरा जी तस्वीर त गुम कराए छॾियो। हाणे कार्ड जी फोटो कापी वो त कमाइण जो ज़ालिमो। असी मत खसी, असी मत खसी। कमदार जी कया बोतार, असल मक्खण लॻाए। दूध खाने जा अजीब शौक़न। जिद पियो करे त फार्म हाउस ठारायां। भला तुंहिंजो हिन बारे में छा ख्याल आहे? बोतार बाबा नंढे सरकार जे जिद जा अॻियां तव्हां बि मजबूर आहियो। मुंहिंजी कहिड़ी मजाल, मोचड़ा खावां, असल मक्खण लॻाए। कमदार बाबा दोदा खान वियो दोस्तनि सां गॾु लाड़। उते को कंहिंजो फार्म हाउस ॾिठो अथसि त बसि अची शौक़ु जाॻियो अथसि।
फोन ते रुको फार्म हाउस फार्म हाउस फार्म हाउस ॿी का ॻाल्हि फोन ते करे ई पवंदो। तारा बाबा नंढी सरकार जो अंकल आहे, इहो त हर हाल में पूरो करणो पवंदो। असुल मक्खण लॻाए लाड़ वारो पासो थधो आहे, हिते न को गर्मीअ करे पखिया जानवर मरी पियो न, पोइ खल पुठीअ तां लाहे छॾींदई, वतंदे फटन ते मक्खण लॻाईंदो। ओ तारा बाबा नंढी सरकार जी ख़ुशी में तव्हांजी ख़ुशी आहे, जेको थींदो ॾिठो वेंदो, असुल मक्खण लॻाए। ठीकु आहे कमदार, पोइ इहो ॿुधाए त इहो फार्म हाउस कहिड़ी बनी ते ठाराइजे? हो तारा बाबा इहो ॻोठ वारो रस्तो रोड सां थो लॻे, हिते मुनासिब लॻंदो। बाबा इहो त उतां खां इलाही परे आहे। हो तारा बाबा नौजवान नस्ल आहे, इन्हनि जी यारी इन्हनि जा शौक़ आहिनि, ॻोठ वारनि जी नज़र खां बि परे हूंदा त सही आहे, असुल मक्खण लॻाए। सही आहे कमदार, दोदा खान जल्दी ईंदो। तूं ईअं कर जो ट्रैक्टर कराए वञ ऐं वञी ज़मीन खे लेवल करा। ओ तारा बाबा मां सुभाणे खां हिन कम जे बिले थो ॾियां, असुल मक्खण लॻाए। ठीकु आहे ठीकु आहे। अब तैयार हो? हाँ बाबा तैयार है मेट। तैयार आ दसी भी तैयार है। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, ही बाबो रोज़ ॿियनि ॻोठनि में मेट थो खणी वञे, खपाए त नथो? अदा बाबे खे कहिड़ी बुख अची पई आहे जो इहो कमु कंदो? त पोइ इहो ॿुधा त पाचिके में छा हुयसि? ये ढुकी में जा छेणा हुयसि, हर रोज़ मेट में मलराए बाचके में विझी खणी थो वञे। इहो वञे काॾे थो? लाज़मी का त तोसां ॻाल्हि कई हूंदई न, अदी तूं मञी न मञी, पर बाबे सां खां वॾी वेधन अथई, सुभाणे जांच करणी पवंदी। अदा छॾ बाबे जी पचर, तूं वे त मां हथ धोई तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। भेण खणी आ, बुख ॾाढी लॻी आहे। बाबा बाल्टी केड़ा खणी दो वनी वञा पियो, मूंखे देर पई थिए। वञी काॾे थो बाबा? वञा थो मुक़ाम ते, तुंहिंजे ॾाॾे ते कुल बि पढ़ंदुसि, अगरबत्तियूं बि ॿारींदुसि ऐं गुल बि छटींदुसि। वॾो हियां थो फाटे तुंहिंजो ॾाॾे ला, जहिड़ो हो त जुती कोन वठी ॾिनसी, ऐं मरण खां पोइ तुंहिंजी मोहबत वधी वई। वरियाम होॾे थो वञई, होॾे काॾे थो वञा, काॾे थो वञा, ॿुधाए ॿुधाए ॾी साड़ोली। ओ बाबा हुरां जे घर में जिन थई, कमदार जी छोरी बि उतां वती आ, ओ ईअं न थे जो तोला वतूं सरोजाई ॻोल्हींदा। ओॾे कोन थो वञा, बाबे जी कबर ते वेंदुसि। बाबा छो अची अची ॾाढी में खरियो आहीं? हाणे ही उमिरि आहे तुंहिंजी इश्क करण जी, असांखे त ॿुॾण जहिड़ो करे छॾियो अथई। ओदा ताजमहल इंडिया में शहनशाह ठहरायो, हे असांजो मोतबर बाबो वरी महल ठहराईंदो हूरां लाइ हिते। ढोलण उहो बादशाह हो जेको कमु करे वियो, हे त हूरां जे घर जी भित बि कोन ठाराए सघंदो। बाबे चाचे ते कारो इल्मु कराए वई आहे जो ॿिन्हिनि जो अकुल कम ई नथो करे। तूं मुंहिंजी वॾड़ी नथी, कुहाड़ी खणी अहिड़ी वात में हणंदोसि आहे जो यादि कंदी। भाॼाई तूं न चओ बाबे खे, सॼो ॾींहुं बाबे सां जहिड़ो कंदी आहीं। उबा छॾियो बाबे खे त ॾिसे महरीअ जो तोॾो। ओ बाबा बाबा उते गैबात आ, चवंदा आहिनि न गैबात मारे या खारे। खरियलनि खे गैबात छा खारींदी? वाहड़ी भोलड़ी, तुंहिंजी बंदूक हलाइण। मां खरियल आ, बाक़ी पिणे ठारो असली ॾाढो सुधरियल आ। बोलू वञ वठी अची, किथे वठजी न वञे। ओदा बाबे खे गैबात छा कंदी? गैबात पाण हिन खे ॾिसी टिजी वेंदी। गैबात वरी बाबे खे, गैबात जो हा न फाटी पए हिन खे ॾिसी।
तार बाबा इन बगड़ू जे हुंदे को राज में सुख सा हुंदो असल मक्खण लगाए। कमदार मखण असी राज वारा सब खुश आयूं पर तुझे इन हथरा तू मन घड़त ॻाल्हियुनि सां किथां राज खुश हूंदो ऐं किथां ठहंदो। कमदार दीनो बाबा छॾ हिन ॻाल्हियुनि खे। हा बगा ॿुधायो कीअं पंधु पिया आहियो? बोतार बाबा दीनू जे पुट जी शादी आहे सो भत जो कार्ड ॾियण आयासीं बाबा। भत में खुटा हूंदा रे सका मदद वठण आया हूंदा ॿियो छा? कमदार तूं ऐं दीनू सदाईं पाण में तिखा मिठा थींदा रहंदा आहियो। बाबा हिकिड़े ई राज जा आहियूं, सभु गॾु आहियूं। महिरबानी करे पाण में ईअं न कयो। ऐं हा तूं यादि ॾियारजां त दीनू जे भत ते हल। बोतार बाबा चङो हाणे असां हलूं था। बाबा यादि करो कजो। हाज़िर हाज़िर। बोतार बाबा ही वॾा ठग अथई, ख़ासि करे दीनू त वॾो बुचड़ो अथई असल मक्खण लॻाए। अधु राज त भत बि कोन थो खाए न। कमदार बाबा तोखे केॾो सम्झायो, तॾहिं आयल सां ईअं कोन्हे ॻाल्हाइबो। ख़ैर आहे राज खे परचाए वठो, भत ज़रूरु खणणो आहे। अच्छा 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 ये कबो ज़रातिन नजी बूढ़ी वही तहूफी वजोगी मरकुमली खाली खोपड़ी हजार दास्तान। मजबूर आ चाचा साईं केॾां पियो वञी? मुकाम ॾे पियो वञा, ॿियो काॾे थो वञा? त पोइ मुकाम ते वञी पियो त कुल पढ़ंदो वञे न, गाना ॻाईंदे पियो वञी। मुंहिंजी मर्ज़ी, तूं कहिड़ो मुत परा मूंखे सलाह ॾियण वारो। बाबा असां अॻे ई छड़िया वेठा आहियूं। आज न गोला करके असां आशिकन जा कम सोला पियो सदाई कर माशूकन जी गोला। आ